दोस्तों अस्सलाम वालेकुम, मैं हूँ आपका मेहमान अब्दुल गफ्फार लेगरी। इस वक्त मौजूद हूँ प्रेस क्लब से ताल्लुक़ रखने वाले मुलाज़िम हैं यहाँ पर इस कैंप पर मौजूद है। सलमान मरकज़ यहाँ पर जो है कैंप पर मौजूद है। मुलाज़िम ने उनसे बातचीत करते हुए उनके इशारे से उनका क्या कहना है। मुलाजिम दुश्मन हर दस्तूर, मुलाजिम दुश्मन हर दस्तूर, काले कानून, काले कानून। पर ही ॿुधाए जो अॼु जेका प्रेस क्लब मिरपुर खां जे अॻियां जेके तव्हांजे मुतालबनि जे लाइ जेका एहतिजाजी कैंप कई वई आहे, इन हवाले सां तव्हां छा चओ? साईं, असां सां हुकूमत हर दौर में ॾाढा कंदी आहे मुलाज़िमनि सां। हिन टाइम ते जेको असांजो मुआशी क़तल आहे वॾे में वॾो, उहो असांजी पेंशन ख़तमु कई वई आहे। असां जॾहिं त घुर कईसीं त असांखे DRA ॾिनो वञे, सर्विस स्ट्रक्चर ॾिनो वञे, उहो ख़तमु करे पर रहंदी जेका मुल्क जा जेके बि कारो कानून आणे सभिनी मुलाज़िमनि जो, रुगो उस्तादनि जो कोन्हे, हिन में जेके बि सिंध जा मुलाज़िम आहिनि हुननि जी पेंशन खे कट करे अधो अधु ख़तमु कई वई आहे। उन जे लाइ असां अॼु प्रेस क्लब ते असांजी 23 तारीख़ खां पुरअमन एहतिजाज हले पियो। हीअ 27 तारीख़ ते हलंदो ऐं 6 तारीख़ ते पोइ इंशाअल्लाह ताला जेकॾहिं हुकूमत सिंध खे वाज़ह करे था छॾियूं, अञा 5 ॾींहं पिया आहिनि, जेकॾहिं तव्हां असांजा मसइला हल न कया त बिलावल हाउस कराची में असांजो धरणो ई अहिड़ो हूंदो जो तारीख़ी हूंदो ऐं तव्हांखे ॿाहिरि निकिरण जा गस कोन मिलंदा। मुराद अली शाह साहब, छा तूं सॼी ज़िंदगी हिते ई रहंदे? तव्हांजो वालिद साहब हिते ई रहियो? छा तव्हांजे वालिद साहब बि अॼु ज़ुल्म ज़्यादतियूं कयूं हुयूं? तूं सोचे छॾ, जेकॾहिं तूं ही असांजे मुलाज़िमनि जा मसइला हल न कया त बिलावल हाउस जे अॻियां 6 तारीख़ ते असांजो धरणो हूंदो ऐं मरण घड़ी ताईं न उथंदासीं जेसि ताईं असांजा मसइला हल न कंदा। सर तव्हां छा चओ, तव्हां बि हिते एहतिजाज में मौजूद आहियो, इन हवाले सां तव्हां छा चओ? हाँ बोलूँ। आप क्या कहेंगे आज जो यहाँ पर एहतिजाजी कैंप पर आज आप देख रहे हैं हमारा दूसरा दिन है और आप अंदाज़ा लगा लें हमारी एनर्जी बिल्कुल भी कमज़ोर नहीं है। हम मुकम्मल तैयार हैं, रोज़ ब रोज़ हमारी एनर्जी बढ़ती जा रही है। और अगर हमारे मुतालबे ना माने गए, हमें हमारे पेंशन के काले कानून ख़त्म ना किए गए, हमें DRA ना दिया गया, हमें ग्रुप इंश्योरेंस ना दिया गया, तो 6 तारीख के लिए हम तैयार हैं। 6 तारीख को हम बिलावल हाउस पे धरना देंगे और वहाँ पर तारीखी धरना होगा। आज तक कराची में कोई सियासी, कोई गैर सियासी धरना ऐसा नहीं हुआ होगा जैसा हम धरना देंगे। लाखों लोग उसमें शामिल होंगे और इंशाल्लाह जब तक हमारे मुतालबे पूरे नहीं होते, जब तक हमें हमारा हक नहीं मिलता, जब तक हमारे काले कानून ख़त्म नहीं होते, हम धरना देकर बैठे रहेंगे और वहाँ से नहीं उठेंगे। हम वहाँ पर जाकर वापस आने के लिए नहीं जाएंगे। इंशाल्लाह अपने हक मनवा कर लेंगे, अपने हक छीन कर लेंगे। ये हमारा एक दिन की मेहनत नहीं है, 30-30 साल की मेहनतें हैं। गवर्नमेंट का काला कानून अजीब कानून है, यानी 31 जुलाई को जो रिटायर हो रहा है उसको तो बरात मिल रही है और 1 अगस्त के बाद जो रिटायर हो रहा है उसकी 30 साल की सर्विस गई, उसकी 35 साल की सर्विस गई, तमाम मेहनतें गई, तमाम कोशिशें गई, उसका मुस्तकबिल तारीख कर दिया गया है, उसके बच्चों का मुस्तकबिल तारीख कर दिया गया है। उसने जो प्लानिंग की थी, जो सोचा था, सबको ख़त्म कर दिया गया है। हम ऐसा नहीं करने देंगे और इंशाल्लाह अपने हक लेकर कराची से आएंगे। सर तव्हां छा चओ, तव्हां बि जो मौजूद आहियो? जी शैतान रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमान रहीम। जी अव्हांखे ख़बर आहे त गवर्नमेंट ऑफ सिंध जेको आहे मुसलसल जेको आहे आहिस्ते आहिस्ते करे सरकारी मुलाज़िमिन जी जेके सहूलियतूं आहिनि, जेके ग्रुप इंश्योरेंस आहिनि, जेके मामलात आहिनि, उन्हनि खे ख़तमु कंदी वई। आख़िर में ख़तमु कंदे कंदे एतिरे तक हलिया विया जो जेको रिटायर मुलाज़िम थिए थो उन की पेंशन खे तक़रीबन माइनस करे छॾनि। संधियूं 400-400, 500% पगारूं वधाइनि ऐं असां मुलाज़िमनि जे लाइ इहो चवनि था त असांखे IMF जो दबाव आहे त जॾहिं अवां हुकुमरान आहियो, हुकुमरान जो कमु इहो हूंदो आहे त हू सभ खां पहिरीं पंहिंजी कुर्बानी ॾींदो आहे, पंहिंजूं सहूलियतूं ख़तमु कंदो आहे, पंहिंजो प्रोटोकॉल ख़तमु कंदो आहे। उन खां पोइ हू जेको आहे जेके डिपार्टमेंट्स आहिनि, सरकारी महकमा, उन्हनि सां उन्हनि जी यूनियन जे लीडरनि खे सॾाईंदो आहे, पोइ उन्हनि सां मसइले खे डिस्कस कंदो आहे। हू असांजूं क़बरूं खोटे पाण जेको आहे वॾा महल ठाहींदा त इहो कतई कोन थींदो। ऐं जॾहिं बि ज़ुल्म वधंदो आहे त उहो हमेशह मिटिजी वेंदो आहे, छो त अल्लाह जी वॾी ताक़त आहे ऐं अल्लाह पाक कंहिंजे ज़ुल्म खे केसि ताईं बर्दाश्त न कंदो आहे। उनजो इंशाअल्लाह इन्हनि खे पाणे जवाबु ॾींदो, ख़ुदि जे तमामु जवाबु ॾींदो। ऐं प्लस असां असातीज़ा ऑल डिपार्टमेंट सिंध एम्प्लॉइज अलायंस सर हाजी अशरफ खाजकेली साहब जी चेयरमैनशिप में ऐं मिरपुर खास में सर गुल हसन लाचारी ऐं ॿिया उहिदेदारनि जी
उहिदेदारी जे अंदरि असांजी जिदोजहद हले पई ऐं हलंदी रहंदी। असीं न चाहींदासीं त असीं रिटायर थियण खां पोइ पिनूं या असां विच में मरूं त असांजूं बेवाऊं पिननि। हिननि खे ॿुॾी मरणु खपे। अहिड़ो कानून आंदो अथनि जो असांजूं राति जूं निंडियूं ऐं ॾींहं जो सुकून हिननि बर्बादु करे छॾियो आहे। मुंहिंजी दुआ आहे अल्लाह पाक खां त जेको ज़ालिम जे जॻह ते ज़ुल्म करे हुनखे निस्तो नाबूद कयो वञे। शमसुद्दीन तव्हांखे असां हर जॻह ते मुतारिक ॾिसूं था। हींअर हिकिड़ो वॾो धरणो हो, उते बि तव्हां मुतहरिक नज़र आया। असां तव्हांजे चैनल जे ज़रिए असीं हुकूमत सिंध बिलाल भुट्टे सरदारी खे इहो गुज़ारिश था करियूं जेतिरी वालदा जो ॾाढे नाने जो नालो हो त रोटी कपिड़ा मकान, तो हाणे तुंहिंजो नामुराद मुराद में जो नामुराद छा उहो असांखां रोटी कपिड़ा मकान खसे पियो। असांजे CA प्लेटफॉर्म ते अॼु असांजे 5 ॾींहं जो इहो प्रोटेस्ट हो, माना स्कूल जी तालाबंदी ऐं पूरा जेके असांजे अलायंस में 42 जेके असांजी तनज़ीम आहिनि उन्हनि कमु छॾ हड़ताल आहे उहा असांजी जारी आहे। अॼु बि असीं हुनखे चऊं था असांजे 5 ॾींहं तव्हांखे ॾिना आहिनि, तव्हां होश जा नाखून वठो, न त ॿी सूरत में असीं 6 सेप्टेम्बर ते कराची ईंदासीं। तव्हांखे कराची में CM हाउस पंहिंजे वज़ीर आला हाउस में वेहण जी जाइ कोन मिलंदी। ही मुलाज़िम तव्हांखे अहिड़ो असरु कंदा, तव्हांखे हुकूमत खे लोड़े छॾींदा। हिननि जे मुआशी क़तलाम बंदि कयो वञे। असीं तव्हांजो वरी बि हिकु दफ़ा हुकूमत चवंदा त बाबा मुलाज़िम जो मुआशी क़तलाम बंदि कयो। ये जालिम हुक्मरान, ये जालिम हुक्मरान, ये सिंध के हुक्मरान, ये PP वाले, ये सिंध के हुक्मरान पेंशन भी खा गए, सन कोटा भी खा गए, मोदी कोटा भी खा गए, ग्रुप इंश्योरेंस भी खा गए। ये जालिम हुक्मरान, ये कातिल